मम्मा हे होलीअ ते बचियल गुलनि जो तूं छा कंदीअ? फुल्का त तूं सेल ठाहींदी आहीं ख़बर आहे, हे बि उछलींदीअ त न, कुझु कारनामो त कंदी आहीं। ॿुधाए छा कंदीअ मम्मा? हिन खे पुटु हाणे बि त मां धोआं, हिन जो पाण गुलकनि था ठाहियूं। उछलबा कीअं पुटु, पैसा ॾेई करे वठी आया आहियूं। हिन खे चङी तरह पाणी में धोई करे ॿाहिरि कढ। ॾिस केॾो किनो पाणी आहे। चङी तरह गुल धोई करे उनखे हिकिड़े मलमल जे कपिड़े ते वावखा कर 2-3 कलाक, त हिन जो मॉइस्चर हिन में जेका पाणी ठा न जेका गुलनि जी थोरा सुकी वञे। पोइ वरी छा कंदासीं, हिकु खणिबो थाल खण, उन में इहे पंखुड़ियूं विझी करे उनखे महट चङी तरह मोए सोए करे उनखे महिटींदी वञ। पोइ वरी हिन में विझ थोरो मिश्रीअ जो ॿूरो, पीठल मिश्री थींदी आहे न, उहा गॾींदी वञ साण साण। ईअं मिश्री कढे करे ऐं हिनखे महिटींदी वञ, मोईंदी वञ। सॼा गुल ईअं मिश्रीअ जे पाउडर सां मोए सोए करे गॾींदा वेंदासीं। हाणे हेॾा गुल जो मां मोईंदमि, तव्हां सभु वांदा वेठा आहियो छा हेॾो ॾिसंदव? शॉर्ट में मतिलबु मिक्स करिणो आहे पाण खे मिश्री ऐं पंखुड़ियूं, ठीकु आहे। जॾहिं सभु हिकु साथ मिक्स थी वञनि, पोइ हिकिड़ी ॿियो मां ॿुधायांव थी, हिकिड़ी कांच जी बरणी बिल्कुलु सुकल हुजे, उन में हिनखे पाए रखोसि। हीअं थोरो डिफ़िकल्ट थो थिए छो त मुंहिंजे हिकु हथ में मोबाइल आहे, तव्हांखे शो करण लाइ भई कीअं करिणो आहे। न त हिकु हथ में बरणी, ॿिए हथ में चमिचो पकड़े करे आराम सां विझी सघिबो आहे। गॉट इट? चलो, पोइ हिनखे ढकु बंदि करे 7-8 ॾींहं पाण उस में रखंदासीं ऐं रोज़ु शाम जो उस मां बरणी खणण खां पोइ ढकु खोले ऐं उस में रखंदासीं पहिरियां पाण हिनखे, ठीकु आहे। रोज़ु शाम जो जेॾीमहिल उस मां बरणी खणंदासीं, ढकु खोले चमिचे सां हिनखे वापसि गॾींदासीं, हेठि मथे कंदासीं गुलकनि खे। 7-8 ॾींहंनि में मुंहिंजे ख़्याल सां गुलकनि तयारु थी वञिजो। खाई ॾिसजो कीअं ठाहियो आहे। ऐं थोरे गुलकंद में ॾॾरियल वॾफ मिक्स कई आहे। चवंदा आहिनि इहो पेट जे लाइ ॾाढो थधो थींदो आहे। मुंहिंजी ससु आहे न, जॾहिं कॉन्स्टिपेशन थींदो हुअसि न, अधु चमिचो घी रिझियल ऐं अधु चमिचो गुलकंद खाईंदी हुई। ऐं हिकु दफ़ो मूंखे अची ॾाढी एसिडिटी थी, त मां छा कयो, हिकु गिलास पाणी में थोरो गुलकंद विझी करे पीतो, 2-3 उघरायूं आहियूं, बिल्कुलु राहत। सो इहो अथव घर जो तयारु थियल गुलकंद। जय झूलेलाल।